खबरनि जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कया थी नौशर फिरोज मां आकिब लाशाई रिपोर्ट मुजिब त नौशर फिरोज में मंशात खिलाफ कार्रवाई जी दावा बावजूद शहर जे विच में रमज़ान ईंदड़ ॾींहं जे मौके ते मुबैना तौर गुते नशेवार शयुनि जी स्टॉक थियण जूं ख़बरूं साम्हूं अची वयूं आहिनि। मुक़ामी शहरनि जो चवणु आहे त हिक पासे पुलिस पारां नई टीम जुड़ियल मंशात खिलाफ मुहिम शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त ॿिए पासे कुझु बाअसर माण्हू सरेआम गैर कानूनी कारोबार जारी रखण में मसरूफ़ आहिनि। शहरनि सुवाल उथारियो आहे त छा नई टीम अमली तौर कार्रवाई कंदी या सिर्फ़ ऐलाननि ताईं महदूद रहंदी। हिननि एसएसपी नौशर फिरोज मीर रॉयल खान खोसो खां मुतालबो कयो आहे त शहर अंदरि थींदड़ मुबीना गैर कानूनी सरगर्मी जो नोटिस वठी छाप जांच कराई वञे, ज़िम्मेवारनि खिलाफ फौरी क़दम कया वञनि। वाज़ा रहे त ताज़ो ई ज़िले पुलिस तरफ़ां मंशा ते ख़ात्मे लाइ ख़ुसूसी मुहिम टास्क फोर्स क़ाइमु करण जो ऐलान कयो हो, जंहिंखां पोइ शहरनि खे उमेद हुई त हू गैर कानूनी कारोबार खिलाफ आसार तो कार्रवाई थींदी। हाणे सभिनी जूं नज़रूं नए टीम जी कारकर्दगी ते आहे त हू रमज़ान मुबारक अॻु शहर खे सरगर्मियुनि खां पाक करण लाइ कहिड़ा क़दम खणी थी।